नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हथुंगे रोड ते रामा पीर जे मंदर में पीर पिथोरे जो 620 जनम ॾींहुं अक़ीदे एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें पीर पिथोरे जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंद वाधूमल, निहाल चंद, संतोष कुमार भगत, मेवाराम, रमेश कुमार, मुकेश कुमार ऐं हुकमचंद शिरकत कई। इन मौक़े ते पीर पिथोरे जे जनम ॾींहं जो केक काटियो वियो ऐं आतिशबाज़ी कई वई। अक़ीदतमंदनि पीर पिथोरे जे भॼननि ते झुमरियूं पिणु हयूं वयूं। हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त साईं हर साल असीं मल्हाईंदा, ये असां मुर्शिद पीर पिथोरो हर मेघवाड़ वग़ैरह सब को मञे थी इनके, ठीक है। हिते अचनि था, अॼु बि मुर्शिद माड़ी वारे ते बि आहे ज़बरदस्त प्रोग्राम, हुते असीं बि हिते पंहिंजी ख़ुशी में शामिलु थिया आहियूं। हिते दुआ कंदासीं मुल्क जी सलामती लाइ, ख़ुशहाल हुजे, तबाही खां बचाए, प्रेम खां बचाए अल्लाह साईं। असीं नंढो वॾो प्रोग्राम रामा पीर शाह मंडली खिपरे वारा कंदा आहियूं ऐं असांजो अक़ीदो एतिराम सां हीअ ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। अॼु बि पीर पिथोर साहिब जो 620 जनम ॾींहुं आहे। हीअ बि जोश ऐं जज़्बे खां मल्हायूं पिया ऐं असीं हिन मुल्क लाइ ख़ुशहाली लाइ दुआ घुरंदा आहियूं, सभिनीनि खे मालिक ख़ुशि ऐं आबाद रखे। साल पीर पिथोर साहिब जी असां माना 620 साल हर साल झुमरियूं हणंदासीं ऐं जेको नंढा वॾा सभिनि जो आरती हणाईंदासीं ऐं इंशाअल्लाह हर साल असां इहो ॾियारो मल्हाईंदासीं। हिंदू बिरादरी ऐं मेवाड़ बिरादरी सां माना इहो ॾियारो असां हर साल मल्हाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।